हाँ जेके ईंदड़ मरहला आहिनि बलोच साहब, जीअं ट्रंप साहब इहो त चयो सीज़ फायर सां गॾोगॾु उन्हनि इहा बि ॻाल्हि कई त हाणे कश्मीर वारे मसइले ते बि जेके आहिनि सो उहे ॻाल्हि ॿोल थींदी जेका डिघे अरसे खां भारत ऐं पाकिस्तान जे विच में न पई थिए। ऐं ख्वाजा आसिफ साहब चयो आहे त 3 नुक़्तनि ते असीं ॻाल्हियूं कंदासीं, कश्मीर, दहशतगर्दी ऐं सिंतास मुआहिदो, मतिलबु पाणी वारा मामला। ऐं भारतीय अख़्तियारियूं त उनखां डिनाए पियो कनि, चवनि पियो त ट्रंप खे असां ॻाल्हियुनि जे हवाले सां का ख़ातिरी न कराई आहे। अव्हांखे लॻे पियो त फ्यूचर में इहे मामला बि अॻिते वधंदा ऐं इन्हनि 3 नुक़्तनि ते ॻाल्हियूं थींदियूं? जी डेफिनेटली जॾहिं रोड मैप जी माण्हू सोचे पियो थो, इनफैक्ट तव्हां इहो मूंखे ख़बर नाहे कॾहिं हिन जी स्टेटमेंट आई आहे, मां मुंहिंजे नज़र में घुरी कोन्हे को, पर मूंखां हिन खां पहिरियां मूंखे आर्टिकल आहे जेको अची वेंदो इनशाला सुभाणे ताईं अख़बार में, हुन में एक्ज़ैक्टली इहो ई मूं रोड मैप कयो आहे, लेकिन मैं सिर्फ़ु ऑर्डर मूं चेंज कयो आहे। सभ खां वॾी ॻाल्हि आहे त असांजे लाइ इमीडिएट जेको इशू आहे उहो आहे इंडस वाटर ट्रीटी जो उहो स्टेटस दोबारा बरक़रार करणु, छाकाणि उन में असांजी ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु आहे, असांजो एग्ज़िस्टेंशियल चैलेंज आहे पाकिस्तान जो इंडस वाटर ट्रीटी। सो आई थिंक नेगोशिएशन में पहिरीं ॻाल्हि जेका करणु घुरिजे या आई एम श्योर कंदा उहा इहा आहे इंडस वाटर ट्रीटी जेका आहे सा असांजी रेड लाइन आहे, जेकॾहिं को ऐं जेसिताईं की उनजो स्टेटस नथो बहाल थिए जेको ट्रीटी वारो ऐं असांखे अश्योरेंस नथा मिलनि त हुननि जी का अल्ट्रेशन इन फ्यूचर न थींदी, त बाक़ी जेके ॻाल्हियूं आहिनि से मुंहिंजे ख़्याल बेमाना थींदियूं ऐं माना ख़ेज़ न हूंदियूं ऐं असांजे लाइ उन्हनि जी का अहमियत कान्हे का। कश्मीर ऑब्वियसली हिकिड़ो युन जो एजेंडा आहे, उहो त रहंदो, उन में टाइम लॻंदो, उन में वक़्तु लॻंदो असांखे, पर डेफिनेटली कश्मीर इज़ दी फाउंडेशनल इशू जंहिंखे असांखे लाज़मन एड्रेस करिणो आहे। ऐं जेकॾहिं हाणे ही जेका स्टेटमेंट आहे ॾाढी प्रेसिडेंट ट्रंप जी तमामु ख़ुशि आइंद आहे, जेकॾहिं वाकई अमेरिका में रोल अदा करे थो ऐं कश्मीर जे मसइले खे हल करण में, तो आई थिंक ट्रंप डेफिनेटली डिज़र्व्स ए नोबल पीस प्राइज़। I think there is no doubt about it. So हाणे इनमें मसलो इहो आहे साहब त छा हिंदुस्तान में क़बूल कंदो? हीअं तव्हां ॿुधो हूंदो, मां ॿुधो आहे, पढ़ियो आहे त हिंदुस्तान में तव्हां वॾा आवाज़ पिया उथनि त हू त उन ॻाल्हि जो बि ॻाल्हि ते बि जेको सो ख़फ़ा आहिनि त हिकिड़ो मीडिएशन करे पियो USA। हू चवनि था असांखे जेकॾहिं ॻाल्हि करणी बि हुई त असां डायरेक्टली पाकिस्तान सां कयूं आहे ऐं असांजो जेको स्टैचर आहे एज अ रीजनल पावर एंड अ बडिंग सो कॉल्ड ग्लोबल पावर, त असांखे 3 माण्हुनि जी मीडिएशन जी ज़रूरत कान्हे का। उहो मतिलबु इहो बि हिकिड़ो ह्यूब्रिस आहे, हिकिड़ो गुरूर आहे जंहिंजो मुज़ाहिरो मुख़्तलिफ़ जॻहनि ते मुख़्तलिफ़ लीडर्स जा कंदा रहंदा आहिनि। ऐं डेफिनेटली देयर इज़ अ ब्लो बैक, छाकाणि छो ब्लो बैक छो आहे अवाम जे ते? छाकाणि जो अवाम खे अहिड़ो फिक्शनल ॾेखारियो वियो आहे गुज़िरियल 10, 12, 15 सालनि खां हिनखे बीजेपी तरफ़ां त अलाए हिकिड़ी हॉलीवुड फिल्म पे हली कर रियल लाइफ न हुई त पाकिस्तान जेको सो टुतर पितर थी वियो आहे, कमज़ोर थी वियो आहे, जी फौज का शइ कान्हे, पाण में विढ़िया पिया आहिनि। हाणे वी डोंट हैव टू बॉदर फॉर पाकिस्तान नाउ, नोबडी कैन स्टॉप द। ऐं ख़ुदि भारत जेको पाण खे पोर्ट्रे कयो पिए त ॼण चीन खां पोइ हिकिड़ी वॾी सुपर पावर तौरु उभरे पियो, वॾी मईशत उन्हनि जी मज़बूत आहे, आर्मी मज़बूत आहे ऐं दुनिया में 3 नंबर ते वधि खां वधि हथियार ख़रीद कंदा। उहो त 4 ॾींहंनि जी जंग में सभु कुझु ख़बर पइजी वई त उन्हनि वटि केतिरी ताक़त आहे या कहिड़ो सुपर पावर थियण वञनि पिया। इहो त सॼो हिकिड़ो मतिलबु इहा ई ॻाल्हि आहे। जी बिल्कुलु, त इंडिया जो सभ खां जेको वॾी ॻाल्हि हिन जंग जो जेको नतीजो निकितो आहे, जेकॾहिं असां चऊं त जेके लेसन लर्न इहा आहिनि, इंडिया खे पंहिंजो अखि खोलणु घुरिजे त हिंदुस्तान जेको कुझु चाहियो उनजे बरअक्स थियो, बरअक्स पाकिस्तान जे हवाले सां बि ऐं पंहिंजे हवाले सां बि। हुन चाहियो पियो त पाकिस्तान आइसोलेटेड थिए, लेकिन पाकिस्तान हींअर पूरी दुनिया सां गॾु वेठो आहे, पूरी दुनिया पाकिस्तान सां बीठी आहे। मुस्लिम मुल्क त आहिनि ई आहिनि, जंहिंमें चाइना बि आहे वॾो मुल्क में, टर्की आहे, ईरान आहे, सऊदी अरब आहे, UAE आहे, तमामु जेके मुस्लमान इंपॉर्टेंट मुल्क आहिनि उहे असां सां गॾु बीठा आहिनि ऐं वॾा जेके सुपर पावर 2 जेके आहिनि हिन वक़्तु दुनिया में, अमेरिका ऐं चाइना, उहे तव्हां सां गॾु वेठा आहिनि। ऐं इंडिया पंहिंजो पाण खे स्ट्रेटेजिकली अकेलो महसूसु थो करे। ऐं हिन में सिर्फ़ु मां अॻिते चवंदो हलां त इहे जेके मिस्टर जयशंकर जेको हिननि जो तमामु हिकिड़ो पाण खे हिकिड़ो वॾो अफ़लातून आहे सम्झंदो आहे, उनखे ईअं प्रोजेक्ट कयो वेंदो आहे फॉरेन पॉलिसी में, लेकिन उन जूं 3 जेके प्रिस्क्रिप्शन 3 तबाह थी विया। नंबर 1 उन चयो मां इंडिया खे पंहिंजी जेका स्ट्रेटेजिक अटोनॉमी ॾींदुसि। वेयर इज़ द स्ट्रेटेजिक अटोनॉमी? यू हैड टू एग्री टू व्हाट US मीडिएशन, यू हैड नो चॉइस। उहा ख़तम थी वई। पोइ जीअं असां मल्टी अलायंसिस कंदासीं, वेयर इज़ योर मल्टी अलायंस? नोबडी इज़ विद यू आर ऑल अलोन ऑन द ग्लोबल। नंबर 3 त असां पंहिंजी हिकिड़ी असर्टिव डिप्लोमेसी हलंदासीं पंहिंजे पावर ते बेस करे। वेयर इज़ योर असर्टिव? सो आई थिंक ऑन ऑल द 3 ग्राउंड
हिनखे त मुंहिंजे ख़्याल में जयशंकर खे तव्हां रिज़ाइन करणु घुरिजे, मोदी खे बि रिज़ाइन करणु घुरिजे। ऐं मूंखे सम्झ नथी अचे छो मूंखे लॻे ईअं थो त ईंदड़ कुझु महीननि में या हफ़्तनि में इहो आवाज़ ज़रूरु थियणु शुरू थींदो इंडिया मां त इहे ॿई ॼणा ऐं ॿिया जेके हिन जा वेझा जेके चइनि जो टोलो आहे जिन इंडिया खे हिते पहुचायो आहे न्यूक्लियर वॉर जे ते, साउथ एशिया खे इन ॻाल्हि ते पहुचायो आहे। पाकिस्तान त बहरहाल उहा अल्लाह जी महिरबानी सां उहे सभु शयुनि खां बची विया थी जिन जो शिकार इंडिया थियो आहे, लेकिन डेफिनेटली उन दुनिया खे बि दो चार कयो हो ऐं साउथ एशिया खे बि हिकिड़े न्यूक्लियर वॉर ते दो चार कयो। सो दे मस्ट गो।